अस्सलामुअलैकुम, नमस्ते, हक़ मौजूद। आऊँ आहियां सागर। आऊँ इंतहाई शरीफ़ छोकिरो आहियां, एतिरो शरीफ़ जो पाड़े वारो चाचो शरीफ़ चवंदो आहे, शरीफ़ त आहीं तूं, असीं त मिली नाले जा शरीफ़ आहियूं। हिते हाणे इहो हिकिड़ो सुवाल पैदा थो थिए त एतिरे शरीफ़ इंसान खे आख़िर कहिड़ी ज़रूरत पई त हू पंहिंजी ज़िंदगी जी पहिरीं वीडियो रोस्टिंग वीडियो ठाहे। इन जे पुठियां बि हिकिड़ी कहाणी आहे जेका अॼु हिन वीडियो में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुसि। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। इंटरनेट जो ज़मानो है, तव्हां इंटरनेट जे थ्रू काफ़ी कुछ मालूमात हासिल करे सघो था। मूंखे वाईफाई जी सेटिंग जे मुतलिक़ थोरी मालूमात जी ज़रूरत हुई। मैं यूट्यूब ते वञी मुंहिंजो प्रॉब्लम लिखी सर्च कयो। तक़रीबन 50 खां 60 चैनल अहिड़ा आया जिन सिर्फ़ु ॾारो पे कयो। ऐं सम्झी वियसि त ये बहनचोद सारे मिलके हमको पागल बना रहे। काफ़ी चैनल ते तव्हांखे फ़ोटो कतरीना कैफ़ जो ॾेखारींदा ऐं ॾींदा शक्ति कपूर। ये बिक गई है गवर्नमेंट, अब गवर्नमेंट में कुछ नहीं है। हेडिंग हिकिड़ी लिखियलु हूंदी ऐं हिन वीडियो अंदरि हुन हेडिंग जे मुतलिक़ का शइ कोन हूंदी। सभ खां वधीक बकवास वीडियो मूंखे प्रोफेसर जी लॻी। अरे न, हीअ त प्रोफेसर एक्स आहे जेको म्यूटन ॿारनि खे पंहिंजो पावर कंट्रोल करणु सेखारींदो आहे। आउं जे प्रोफेसर जी ॻाल्हि करां पियो, उनजो नालो आहे इस्माइल ऐं हू इस्माइल अकेडमी जे नाले सां टेक्निकल चैनल हलाईंदो आहे। जॾहिं मूं हिन जी वीडियो प्ले कई, कर्ज़े उतारने दा साढ़े कोल नुस्ख़ा मैं आज दे रहा मुफ्त। 15 मिंट वीडियो ॾिसण खां पोइ मुंहिंजी आत्मा चयो, सर ये तो टट्टी है। प्रोफेसर साहब टेक्नोलॉजी मुताबिक ज्ञान पर अचो तो ॾिसूं। तो इस वीडियो में मैं जो है 3 पॉइंट्स क्लियर करने वाला हूँ। लो जी, गौरी आया थे। एक चैनल के ऊपर जो है 60,000 सब्सक्राइबर्स थे, दूसरे चैनल के ऊपर 1 लाख सब्सक्राइबर्स थे, तीसरे चैनल के ऊपर मतलब कि मुझे मालूम नहीं है कितने, तो एक टेक्निकल चैनल पे हलाई जे टॉपिक ते वीडियो पे ठाही उन टॉपिक जी तो चई पे मूंखे ख़बर कोने का ये कोई रंडी खाना है, ये कोई रंडी खाना है। प्रोफेसर साहब उर्दू जो वॾो माहिर आहे, चए तो भाउ खां उर्दू ॿुधूं। तो वो 50,000 से, तो वो 50,000 से दुनिया के टेक्नोलॉजी मुतलिक़ ज्ञान ॾियण सां गॾोगॾु साहब रोस्टिंग भी कंदो आहे। संदसि रोस्टिंग वीडियो भी चेक करियो। वाओ, वीडियो नहीं लाया, सिर्फ और सिर्फ एक नई रियल वेस्ट न पुट चो रोस्ट, नई रियल अरे गधा चो रोस्ट, नई रियल वेस्ट न चो रोस्ट, नई रियल। तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा। उल्लू दा पटास। इस्माइल, इस वीडियो को सिर्फ एंटरटेनमेंट के लिए बनाया गया है। आप भी रोस्टर हैं, मैं उम्मीद करता हूँ कि आप समझेंगे इस बात को। शुक्रिया दोस्तों। अगर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंद आयो तो शेयर करियो, सब्सक्राइब करियो ऐं गॾोगॾु घंटी जो बटन दबायो ऐं मूंखे कमेंट बॉक्स में ॿुधायो त छा असांखे सिंधी ॿोलीअ मंझि रोस्टिंग जो चैनल हलाइणु घुरिजे या न। तव्हांजी राय असांजे लाइ हिम्मत अफ़ज़ाई हूंदी। बराए महिरबानी पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी कजो। तेरी गांड में डंडा दे, ना बांस की बंसी न सोने का सरिया, गांड में डंडा दे, गांड में डंडा दे, तेरी गांड में डंडा दे। सच्ची मोहब्बत जो ज़मानो जो उस्तादी क़ाइदे में दौर आहे, इन करे पंहिंजो ख़्यालु रखो न रखो, पंहिंजी गर्लफ्रेंड जो ख़्यालु लाज़मी रखिजो। खुदा हाफ़िज़।